दोस्तों कंहिं ॻोठ में हिकु वॾी बाहि लॻी त हिकु झिरकी पंहिंजी चोंब में हिकिड़ो पाणी जो कतरो भरे उन बाहि जे मथां विझणु शुरू कयो। ऐं बाहि विसाइण जी कोशिशि करे रही हुई त इहो लका कांव बि ॾिठो त कांव उन झिरकी खे चयो त ॻाल्हि ॿुध छा पई करी। झिरकी जवाबु ॾिनो त आउं हुन बाहि खे पई विसायां। कांव चयो त ॻाल्हि ॿुध तुंहिंजे हिन फुड़े पाणी सां छा ही हेॾी वॾी बाहि विसामी वेंदी। झिरकी जवाबु ॾिनो न मूंखे बि ख़बर आहे त इन पाणी जे कतरे सां इहा बाहि विसामण वारी नाहे, पर जॾहिं बि इन ॻोठ जी तारीख़ लिखी वेंदी त मुंहिंजो नालो विसाइण वारनि में लिखियो वेंदो, ॿारनि वारनि में न। त दोस्तों हमेशह विसाइण वारनि में नालो लिखाइण जी कोशिशि कयो, ॿारनि वारनि में न। वीडियो पसंदि अचे तो वधि खां वधि शेयर कयो।